वॾे वज़ीर जे सलाहकार मंज़ूर हुसैन वसाण मकानी चूंडुनि में क्लीन स्विप करण जी दावा कंदे चयो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जेका 1967 खां अवाम सां जुड़ियल आहे। मुखालफ़नि जो इतिहाद करे बि पीपल्स पार्टी सां मुक़ाबिलो न करे सघियो आहे। वधीक तफ़सील शिराज शाह जिलानी जी रिपोर्ट में। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सीनियर नायब सदर ऐं वज़ीर आला सिंध जे सलाहकार ज़रात ख्वाबनि जे बादशाह मंज़ूर हुसैन वसाण धरती टीवी जे रिपोर्टर शिराज शाह जिलानी सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जंहिं जूं 1967 खां अवाम सां राब्ते जूं जड़ूं सिंध खां वधीक लाहौर में आहिनि। 1970 में पंजाब मां पीपल्स पार्टी इलेक्शन खटी हुई। पाकिस्तान पीपल्स पार्टी 1967 में ठही आहे त उन में सिंध खां वधीक जड़ूं पीपल्स पार्टीअ जूं अवाम सां राब्ते जूं लाहौर हो मरकज़ ऐं पंजाब हो। 70 जी इलेक्शन ॾिसंदो त 80% सॼी पंजाब मां पीपल्स पार्टी खटियो। अहिड़े नमूने सां 88 में बि लाहौर मां 11 सीटुनि मां 8 सीटूं खटियूं। पीपल्स पार्टी जो गढ़ रहियो आहे। विच में थोरी दहशतगर्दी या कंहिं न कंहिं इन्फ्लुएंस में चीफ मिनिस्टर रहिया, उन्हनि असांजे वर्करनि खे हिरासा कयो, जंहिंजे करे थोरो पोइ ते हटी विया हुआसीं। ऐं 2008 में बि असां सुठियूं सीटूं खटियूंसीं। जॾहिं बि इलेक्शन थी आहे त पंजाब में जेकॾहिं असां 108 खणंदा आहियूं त हू 110 खणंदा आहिनि MPA। मुक़ाबिलो सख़्तु हूंदो आहे। पर जेकॾहिं 13 ऐं वरी 18 में असांजो पोज़ीशन खे डाउनफॉल थियो त हाणे पार्टी जी क़यादत इहो फ़ैसिलो कयो त असां वेही करे जेके रुठल कारकुन आहिनि, जेके पीपल्स पार्टी जा नाराज़ वर्कर आहिनि, उन्हनि सां राब्ते में इज़ाफ़ो करे असां वोट बैंक वधायूं। सो उन जो नतीजो आहे त जेको अॻे 5000 खयां हुआसीं, हींअर 32,000 खयासीं। तॾहिं बि थोरियूं ग़लतियूं थियूं, न त असांजो बराबरि वारो मुक़ाबिलो थी सघे पियो खटे सघूं, न त 10,000 अञा वधीक थी सघनि हा। ऐं ईंदड़ लोकल बॉडीज़ ऐं जनरल इलेक्शन में पीपल्स पार्टी घणियूं सीटूं खणंदी, गॾियल हुकूमत असां पंजाब में ठाहे सघूं था। मंज़ूर वसाण वधीक धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त नून लीग MQM या फंक्शनल मुस्लिम लीग जो सिंध में हमेशह इतिहाद रहियो आहे, पर कॾहिं बि हुननि सभु पार्टियुनि मिली करे बि असां सां मुक़ाबिलो न करे सघिया आहिनि। असांखे को बि फिक्र न आहे, बल्दियाती इलेक्शन में पीपल्स पार्टी स्वीप कंदी। डेफिनेटली इहो इतिहाद पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ सिर्फ़ु इहो बि न, नून लीग MQM फंक्शनल लीग बि हूंदी, GDA बि हूंदी, सभु हूंदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सीनियर नायब